रोज़ादारों क़यामत के दिन है। 4 मिनट सिर्फ गुफ्तगू करे सघां थो। मोमिन जे लाइ मौत तसव्वुर कजे त मरी वञण, फना थी वञण, इहो मोमिन जे लाइ आहे न। जंहिंजे दिल में अली जी विल आहे उहो ज़िंदा आहे, मरी सघे नथो। अला व मम्मात अला हुब्बे आले मोहम्मदिन मात शहीदा, जेको अहल बैत जी मोहब्बत में मरी पए, कायनात जो रसूल चए थो इहो मौत थोड़ी आहे, इहो त ज़िंदा आहे। ये तो शहीद अला व मम्मात अला हुब्बे आले मोहम्मदिन मात मगफूरा। मत तसव्वुर करें जो इन जे दामे आमाल में को गुनाह रहिजी विया आहिनि, जॾहिं करे आले मोहम्मद जी मोहब्बत मोवात इहो गुनाहगार रहियो ई न आहे, मां अलाह हिनखे माफ़ करे छॾियो आहे। मात ताइबा मम्मा ताला हुब्बे आले मोहम्मदिन मात ताइबा, जेको शख्स हिननि जी मोहब्बत में मरी पए, कायनात जो रसूल तो फरमायो शख्स ईअं आहे जे कायनात में तौबा करे पोइ हिन ज़िंदगी ॾिनी हुजे पंहिंजी, सो लिहाज़ा ही मरे नथो, हिनखे मौत वाक़ई जेका थिए पई ज़ाहिरन असांखां हिकिड़ो जुदाई इख़्तियार थिए थी, हिक ॿिए खां जुदा थियूं था, लेकिन ख़ालिक़ कायनात चए थो ही इंसान जेको हितां रुख़सत थियो आहे इहो मोह न आहे। मरी उहो वञे, ख़तमु उहो थी वञे, फना उहो थी वञे जंहिं वटि अहिड़ा पीर न हुजनि, पर जंहिं वटि अली इब्न अबी तालिब जहिड़ी ज़ात हुजे जेका चवंदी हुजे सही अली ऐं बंदे मोमिन घबरा न, जॾहिं तूं क़ब्र जे अंदरि दाख़िल थींदे मां अली इब्न अबी तालिब तुंहिंजी क़ब्र में बि दाख़िल थींदुसि, तुंहिंजे हश्र में बि दाख़िल थींदुसि, तुंहिंजे सिरात में बि दाख़िल थींदुसि। गौर ऐं फ़िक्र करण जो मक़ाम इहो आहे त कायनात वारा पुछंदा आहिनि भई अली इब्न अबी तालिब मौत जे टाइम ते बि गॾु, अली हश्र जे टाइम ते बि गॾु, अली सिरात ते बि गॾु, अली मीज़ान ते बि गॾु। इहा ॻाल्हि सम्झ में अचे नथी जो अली हिकु हिकु जाइ ते मुस्तक़िल अली इब्न अबी तालिब हर जाइ ते अली इन मोमिन सां गॾु आहे, इहा ॻाल्हि असांखे सम्झ में नथी अचे। उन्हनि खां नंढड़ो हिकिड़ो सवाल करण जी कोशिशि पिया था कयूं। सवाल इहो आहे त छा मौत हक़ आहे या कोन्हे? मौत हक़ आहे, सिरात हक़ आहे, मीज़ान हक़ आहे, कुतुब जो हिसाब हक़ आहे, हिन इंसान जो हिसाब किताब हक़ आहे। पोइ जॾहिं हक़ आहे मौत, सिरात हक़ आहे, मीज़ान हक़ आहे, क़ब्र हक़ आहे, सवाल जवाब हक़ आहिनि, त पोइ कायनात जे रसूल 1400 साल पहिरीं फ़ैसिलो न हो अल हक़ मां अलीइन वल अली माल हक़, अली हक़ सां गॾु आहे, हक़ अली सां गॾु आहे। मौत हक़ आहे त अली मौत जे टाइम ते मौजूदु आहे, सिरात हक़ आहे त अली सिरात ते मौजूदु आहे, मीज़ान हक़ आहे त अली मीज़ान ते हक़ आहे, अली मौजूदु आहे। यानी कायनात में अली इहो पैगाम पे ॾे, यादि रखो हिते तव्हां मूंखे न छॾिजो, हुते मां अली तव्हांखे छॾण वारो न आहियां। अल्लाह वाक़ियन मेयार हिन कायनात खे अता कयो आहे। अली इब्न अबी तालिब जी मोहब्बत कायनात जी उहा अफ़ज़ल तरीन मोहब्बत आहे, जे मोहब्बत हिन इंसान खे सरफराज़ी अता कई। मां बिल्कुलु जल्दी पियो थो कयां पंहिंजे अंदाज़ खां हटी करे। ख़ालिक़ कायनात वाक़ियन अल्लाह रब्बुल इज़्ज़त अली इब्न अबी तालिब खे इज़्ज़त अहिड़ी अता कई। पुराणो हिकिड़ो ज़ाकिर आलिम गुज़रियो, हू फरमाईंदा यादि रखो अल्लाह रब्बुल इज़्ज़त अली बणायो ई हिकिड़ो, उहो आयो बि हिननि जे नसीब में। अहिड़ो बेऐब इमाम बणायईं जेके कायनात जे अज़ीम किताब जी सूरह यासीन जे अंदरि इरशाद फरमाईंदे फरमाए थो कुल्लु शैइन अहसनहु फी इमाम मुबीन, मुकाइनात जो हर शइ हिन इमाम मुबीन जे सीने में रखी आहे। लिखण वारो किताब जो अहले सुन्नत वारो आहे, नालो किताब जो दुर्रे मंसूरा साहिब किताब लिखनि था। जॾहिं इहा आयत नाज़िल थी, ख़लीफ़े अवल हज़रत अबू बकर सवाल कयो या रसूल मन हुआ अत-तौरात, या रसूल इन किताब मुबीन इन इमाम मुबीन मां मुराद तौरात आहे। पैगंबर फरमाइंदा अल्लाह बे ख़लीफ़े आवाज़ करे चयो या रसूल इन मां मुराद इंजील आहे। पैगंबर फरमाइंदा अल्लाह टे सवाल करण वारे सवाल कयो इन मां मुराद ज़बूर आहे। पैगंबर फरमाइंदा न। एतिरे में थोरी देरि गुज़री, अली जे दरवाज़े खे जुंबश आई, मौलाए कायनात जा कदम ॿाहिरि आया, खरम खरम कदम खणंदे अली इब्न अबी तालिब मस्जिद जे दरवाज़े ते आयो। पैगंबर जी जीअं निगाह पई, हथ खणी फरमाइंदा हा हुआ इमाम मुबीन, अगरि इमाम मुबीन ॻोल्हणो त अली इब्न अबी ज़ात जा तारिका मुबीन जी ज़ात। अल्लाह पूरी कायनात जो इल्म अली जे सीने में रखियो आहे। ऐं एॾो वॾो आलिम हो जो पाण चवंदो हो, सॼी ज़िंदगी चवंदो रहियो, मूंखां पुछो सलूनी सलूनी क़ब्ल अन तफ़क़िदूनी, मूं अली खां जेको पुछणो थो मां अली खां पुछो, इन खां पहिरीं जो मां अली तव्हांजे दरमियान न रहां। पर कायनात जे उन अफ़राद जेके अली इब्न अबी तालिब जे ज़माने में मौजूदु आहे, कमज़ोर इंसान, उन्हनि खे सवाल करणु न आयो। ऐं जिन कया आहिनि त को सलमान सॼो आहे, को अबूज़र सॼो आहे, को मिक़दाद सॼो आहे। चवंदा मौला अली का अजीबो ग़रीब सवाल करणु लॻा।
मौला जी बारगाह में जी चए या अली तू ये दावा कंदो सलूनी सलूनी क़बलान तब के ॿुधा मुंहिंजे सिर में वार घणा। मौला फरमाईंदा तुंहिंजे सिर में वार घणा, अगर मां तोखे ॿुधायां बि सही त ॻणींदो केरु? तवजो आहे, अगर केरु ॻणे त उहो ॻणे सघे कीअं? लिहाज़ा मूंखे ख़बर आहे जो तुंहिंजे सिर में वार घणा आहिनि, मूंखे त इहा बि ख़बर आहे तुंहिंजो पीउ केरु आहे। मां घबराइजी आयो, मूंखे त इहा बि ख़बर आहे। केवल मोहम्मद अब्बास क़ुमी साहब जेके माज़ूर आहे पेरनि खां, उहो हिकिड़ो जुमिलो पढ़ंदा, हिकिड़ो माण्हू अची जंहिं महिल आमिर जे क़दमनि में चई या अली मूंखे इहो ॿुधा त मुंहिंजे पीउ जो नालो छा आहे? तव्हां तवजो कोन कई। मौला मुंहिंजे पीउ जो नालो छा आहे? अली इब्न अबी तालिब फरमाईंदा उहो ॿुधायां जेको सॾराईंदो ई या जेको अथई अली उहो ॿुधावई। काइनात जो इमाम हुआ अली जेको इहो हर शइ जो इल्मु ॼाणींदो हुजे। मौला इमाम रज़ा पंहिंजी मसनद ते तशरीफ़ फरमा, एतिरे में हिकिड़ी झिरक अंदरि दाख़िल थी, परनि खे फड़फड़ायईं ऐं पंहिंजी चोंब में जा कुझु आवाज़ूं बुलंद कई। मौला इमाम रज़ा पंहिंजे मिंबर तां उथिया ऐं उन झिरकीअ जे पोयां पोयां अमीर काइन जनाब इमाम रज़ा हलिया। थोड़ी देर खां बाद साहबा पुछो यब्न रसूला ही छा हो? झिरक आई, परनि खे फड़फड़ाई, कुझु ज़बान मां ॻाल्हाई, अवां निकिरी पियो। फरमाईंदा इमाम थींदो उहो आहे जेको हर शइ जी ज़बान सम्झंदो हुजे। ही झिरक मूं वटि आई, मूंखे चई यब्न रसूला मूं ते मुसीबत आहे, अवां ई त आहियो जेके मुसीबतूं टारण वारा हो, अवां ई त आहियो जेके मुसीबतूं टारण वारा हो। लिहाज़ा मुंहिंजी मुश्किल हल कयो। नांग आहे जेको मुंहिंजा बच्चा खाइणु चाहे थो, हिकु नांग आहे। अच्छा जिन नजब ॾिठी आहे न, उन्हनि खे ख़बर आहे हिकिड़ो नजब में दरवाज़ो थो मौला अमीर जो जंहिंखे चवंदा आहिनि बाबू सोबान। जेके विया आहिनि उन्हनि खे त ख़बर हूंदी, नजब में हिकिड़ो दरवाज़ो आहे बाबे सोबान। सोबान अरबी में चइबो आहे नांग खे, अरबी में सोबान नांग खे चइबो आहे। जनाब अमीर काइनात जे दरवाज़े ते अॼु बि उहो दर ते मौला जे रोज़े जो दर जो नालो ठहियल आहे, बाब सोबान, सोबान वारो दरवाज़ो। चई छा थियो? मौला जो कुझु मक़ाम आहिनि, दरमियान में हिकिड़ो मौला जो मक़ाम आहे जेके चवंदा आहिनि दक्कतुल क़ज़ा। अली उन मिंबर ते वेही मौला काइनात फ़ैसिला बयानु कंदा, फ़ैसिला ॾींदा। अली मौला अली दक्कतुल क़ज़ा ते तशरीफ़ फरमा। एतिरे में हिकु नाग अज़दा जी सूरत में जनाबे मस्जिद कूफा जे अंदरि दाख़िल थियो। मस्जिद कूफा में जॾहिं दाख़िल थियो त हिकु मरतबा माण्हू डप में उथण लॻा। मौला काइनात फरमाईंदा घबराइण जी ज़रूरत कान्हे का, घबराइण जी ज़रूरत कान्हे का, इनखे रस्तो ॾियो। रस्तो ॾिनो। अगरि के ॿिए दरबार में नाग अचे हा त माण्हू डिॼी वञनि। अली फरमाईंदा इमाम उहो न आहे थींदो जेको नाग खां डिॼंदो हुजे, जेको नाग खां। मस्जिद कुफा में दर अञा मौजूद आहे, जेके अफ़राद विया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे। फरमाईंदा जनाबे अमीर काइनात जे क़रीब आयो, हिकु मरतबा मुंहुं मथे कई। मौला काइनात पंहिंजो कनु लॻायो, हुन कन में का ॻाल्हि कई, मौला हुनखे जवाबु ॾिनो। नाग वरी पंहिंजो साॻियो रस्तो वठी वापसि वियो। जनाबे अली जी ख़िदमत में जी साहबा पुछो ऐं अली ही छा आहे? नाग आयो तव्हां खां पुछई। चई जेको नाग आहे ही जिन्ननि जी क़ौम जो सरदार आहे ऐं जिन्न में इहा ख़ुसूसियत आहे त अल्लज़ी यतशक्कलो बेशक्लिल मुख़्तलिफ़ा, जिन खे इहा ताक़त आहे जो मुख़्तलिफ़ शक्लूं इख़्तियार कंदो आहे। केसी ताईं जो खिंज़ीर जी बि कंदो आहे ऐं कुते जी बि शक्ल। व मलकुन अल्लज़ी यतशक्कलो बेशक्लिन मुख़्तलिफ़ा वला खिंज़ीरिन वला कलबिन, लेकिन फ़रिश्तो हर सूरत इख़्तियार करे सघे थो। इन्हनि ॿिन्हिनि जानवरनि जी न कंदो, फ़रिश्तो नथो करे सघे लेकिन जिन करे सघे थो। जिन्ननि जे क़बीले जो सरदार हो। हिननि में हिकु जिन जो इंतकाल थियो, उन जी विरासत जो मामिलो हो। हे पाण में ॻंढियल आहे त इहे विरासत थिए कीअं, अदा कीअं कई वञे। मसइलो खणी आयो, अली हिन जो मसइलो हल कयो आहे। जेको अली जिन्ननि जा मसइला हल करे, जेको अली इंसाननि जा मसइला हल करे। अज़ादाराने मज़लूम करबला बसि मुकायां उहो इमाम जेको रोज़ेदार इमाम, या अली उहो इमाम जेको रोज़ेदार इमाम आहे। चवनि था जॾहिं मौला काइनात सां मिलण जे लाइ हिकु हकीम अंदरि आयो न, हकीम आवाज़ ॾिनो जेतिरो जल्दी थिए अली खे खीर पीआरियो। जॾहिं खीर जो नालो आयो, रिवायत करण वारा लिखनि था कई यतीम अली जे दर ते बीठल, नंढड़ा नंढड़ा ॿार हिकु हिकु पंहिंजो पंहिंजो लोटो खणी मुख़्तलिफ़ दरवाज़नि ते वञी चवंदो मूंखे खीर ॾियो, अॼु मूंखे खीर जी लोड़ आहे। आवाज़ ॾेई करे चवंदा खीर काॾे कंदव? चवंदा कई मणनि जी सूरत,
खीर गॾु थी वियो क़रीब अची चवंदा या अली खीर पी शल तूं बची पवे असांखे तूं पालण वारो आहे तोखां बाद असांखे बचाए असांखे पालण वारो केरु हूंदो अज़ादाराने मज़लूम करबला साईं मीर साहब जिन रिवायत पढ़ी चुका बस इतां ई अर्ज़ कयां घरां अमीर कायनात तैयार थी मस्जिद आया मस्जिद सहन में इन कातिल खे उथारियो उथी जाग तूं जंहिं मक़सद सां आयो आहे पंहिंजो मक़सदु कर अली जंहिं मक़सद सां आयो आहे अली पंहिंजो मक़सदु अदा करे चवंदा दरमियान में ठोकर हणी अली उथारियुस तलवार लिकाए अली जे साम्हूं उथियो मौलाए कायनात गुलदस्ते आदान जे क़रीब आया हिकु मरतबा बीह करे फरमाईंदा अल्लाह अकबर इहा राह ख़त्म न थी कूफे जो हर हिकु ॿार उथी बीह रहियो अम्मा अॼु लॻे ईअं थो अॼु मौला अली जी आख़िरी अदान आहे जवान उथी बीह चवंदा हलो नमाज़ ते हलूं अॼु लॻे थो अलीअ जी आख़िरी अदान आहे अज़ादाराने मज़लूम करबला बीबिन क़ुरान पढ़िया पे बीबी ज़ैनब आवाज़ ॾेई करे चए थी बीबियो बंदि कयो क़ुरान मुंहिंजे बाबे जो लहजो अजीब आहे लॻे ईअं थो मुंहिंजे बाबे जी आख़िरी अदान आहे अज़ादाराने मज़लूम करबला बस रिवायत चवन थियो नमाज जे सजदे में अली आयो दाखिले सजदा थियो अली एक मरतबा हिन अहिड़ो ज़ालिम वार कयो तलवार जो वार आयो मक़तल वारनि लिखियो अली जो सिर ईअं खुलियो जीअं कारी क़ुरान खोलींदो आहे अली जे सिर जो खुलणो खून जा फहारा ॿाहिरि आया ॿई शहज़ादा अॻे वधिया हिकु अमामो बाबे जो खणी जेको गल में रहो हिकु मरतबा मौलाए कायनात जो सिर ॿधई अमीर कायनात फरमाईंदा तक़द्दम सलात हसन जल्दी कर नमाज पढ़ा हसन मौला नमाज जे लाइ मुसल्ले ते आया हुसैन करबला जे गरीब बाबे जो सर खयो पंहिंजे ज़ानूअ ते रखियईं वैण करणु शुरू कयईं अली जो अखियूं बंदि हुयूं गरम घोड़ा अली जे गलनि ते आया मौलाए कायनात अख खोले फरमाईंदा हुसैन हर कोई रोए तूं मूं गरीब जे मथां न रो चवंदा बाबा छो न रोवां फरमाईंदा इन जे करे जो तुंहिंजी गुरबत थी मूंखे यादि अचे मुंहिंजो त सिर तो खयो आहे पर करबला में तुंहिंजो सिर खणण वारो कोई न हूंदो तुंहिंजी माउ जा वैण हूंदा वलदी हुसैन ओ मां त चकियूं पीहे पालींदी रही आहे बस आख़िरी रिवायत चवंदा अली के कालीन में खयो खणी करे जॾहिं हलिया हिकु मरतबा दरमियान में अली जे कननि ते रोवण जो आवाज़ आयो मौला फरमाईंदा हसन बचड़ा हे कंहिंजे रोवण जो आवाज़ आहे बाबा हे तुंहिंजा सहाबी तुंहिंजा मुहिब तुंहिंजा चाहण वारा तुंहिंजी मोहबत में था रोवंदा अचनि फरमाईंदा इन्हनि खे चओ पंहिंजे पंहिंजे घर मोटी वञनि मां अली इब्न अबी तालिब बर्दाश्त नथो कयां जिब्रील जो आवाज़ ज़ैनब ॿुधो आहे कद कोतिल अमीर मोमिनीन मुंहिंजूं भेणियूं दरवाज़े ते रुवंदियूं हूंदियूं मां बर्दाश्त नथो कयां मुंहिंजी धीउनि जो आवाज़ हिननि जे कननि ते अचे मां चवां या अली 40 हिजरी आहे बर्दाश्त नथो करे ज़ैनब जो आवाज़ नमाज़िन जे कननि ते अचे अरे या ज़ैनब हूंदी शराबिन जा मजमा हूंदा चवंदी हूंदी चादर ॾियो मां तव्हांजे नबी जी धीउ आहियां अलल कौम ज़ालिमीन ज़लमु वयमुनक़लिबीन बारेला वास्ता मोहम्मद वाले मोहम्मद असांजी इबादत पंहिंजी बारगाह में क़बूल मुस्तरिया फरमा मूंखां पहिरीं जिन पढ़ियो आहे सभिनी जो पढ़णु मुस्तरिया फरमा नज़र नियाज़ में सैदा बवसिले अलबैत अतार क़बूल फरमा उन मां जेको अजर सवाब वास्ते मरूम साईं शहदा साहिब जी रूह खे अता वञा ॿिया जेके मूसवी ख़ानदान जा बुज़ुर्गान दुनिया तां लाॾाणो करिया सभिनी जी रूहनि खे अता फरमा उन्हनि जे दर्जा ते आली खे मुतालिम फरमा कमिन कोताइन के दरगुजर फरमा ज़माने के इमाम के साथ सभी का राज़ी फरमा अहल बैत के वास्ते जेतरा तो दिल सभी की दुआओं में सजा फरमा दुनिया या आखिरत में बेहतरीन रिज़्क़ अता फरमा मरण का पहरे कब्र इमाम हुसैन की ज़ियारत नसीब फरमा मरण का बाद चल मासूम की शफाअत नसीब फरमा मुझे मालिक तो वास्ता मोहम्मद आल मोहम्मद अहल बैत सद के बानिया जो के दुआओं पानी बारगाह में सजा फरमा इन ज़िक्र को जनाब इमाम ज़माना के राज़ी फरमा इमाम ज़माना की ज़ुहूर में ताजील फरमा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार रब्बि सल्लि अला मुहम्मदिन व आलिहि अस्सलामु अलैकुम इब्न रसूलल्लाह अस्सलामु अलैकुम इब्न नबी अल्लाह अस्सलामु अलैकुम इब्न अमीरुल मोमिनीन व इब्न सय्यदुल वसीयीन अस्सलामु अलैकुम इब्न फातिमा ज़हरा सय्यदतुन निसाइल आलमीन अस्सलामु अलैकुम या हुर इब्न रियाही अस्सलामु अलैकुम या मुस्लिम इब्न अकील अस्सलामु अलैकुम या कासिम इब्न हसन अस्सलामु अलैकुम या अबुल फज़ल अब्बास या इब्न अमीरुल मोमिनीन अस्सलामु अलैकुम या जमीअ शुहदाए करबला व रहमतुल्लाहि व बरकातुहू अस्सलामु अलैकुम या गरीबल गुरबा अस्सलामु अलैकुम या मुईन ज़ुअफ़ा वल फ़ुक़रा
अस्सलामु अलैका या अनीसन नफूस, अस्सलामु अलैका या शम्सल शमूस, अस्सलामु अलैका या अय्युहल मदफून बिअर्ज़ मुबारिकल तूस, अस्सलामु अलैका या मुईज़ तशियत व ज़ुब्बार फ़ी यौमिल जज़ा, अस्सलामु अलैका या सुल्तानुल अरब वल अजम, अस्सलामु अलैका या अबुल हसन या अली इब्न मूसा रज़ा वर राज़ी बिल क़द्र वल क़ज़ा हुज्जतुल्लाह व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अस्सलामु अलैका या मौला या साहिबुल असर व ज़मान, अल्लमान अल्लमान अल्लमान। अस्सलामु अलैका या खलीफतुर रहमान, अस्सलामु अलैका या शरीकल कुरान, अस्सलामु अलैका या इमाम अल इंस वल जान, अस्सलामु अलैका या कामी अल कुफ्र वल तुग़यान, अस्सलामु अलैका या इमाम महदी अलैहिस्सलाम, अजलल्लाहु तआला फरजक वसहलल्लाहु तआला मखरजक व ज़हूरक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाराए हैदरी। तमाम मोमिन के इल्तिमास आप पंजन पंजन जगह ते तशरीफ़ फरमा देन, अफ्तारी जो एहतमाम थियण वारो। महिरबानी।